अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पाण परदो पाण खे सुणीअ कर संभाल, विचां जो विसाल सोता हुअण हिन जो। भलारे भिड़दणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम, शाल क़बूल पवे। 24 नवंबर 2025 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारियूं। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो हुजो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तबीरनि सां लही सघनि। पाण त सदियुनि खां इहो ॿुधंदा पिया अचूं त ज़ोर जी मेहंदी कॾहिं बि नाहे लॻंदी। पाण खे इहा बि ख़बर आहे त इस्लाम जबर जी इजाज़त कॾहिं बि नथो ॾिए ऐं पाण इहो बि ॼाणूं था त इस्लाम में फरमायो वियो आहे लकुम दीनकुम वलिय दीन। तुंहिंजो दीन तोसां आहे ऐं मुंहिंजो दीन मूंसां आहे। पर पोइ बि ख़बर न आहे छो जबरी तौरु मज़हब तब्दील करण जा वाक़िया पेश अचनि था। कॾहिं मीरपुर साकरे में शागिर्दाणनि खे ज़ोरी मज़हब तब्दील कराइण लाइ चयो वञे थो त कॾहिं वरी मज़हब कार्ड खे इस्तेमालु कयो वञे थो। कॾहिं मासूम नियाणियुनि खे वर्ग लाइ उन्हनि खे अगवा करे ऐं पोइ मज़हब तब्दील करायो वञे थो ऐं पोइ हुननि लाइ वारसनि जा दर बि बंदि थी वञनि था ऐं हू धिकार जी नज़र थी वञनि थियूं। इहो बि केॾो अलमियो आहे। पाण ॼाणूं था जेके बि रिश्ता कूड़ जे बुनियाद ते जुड़ंदा आहिनि उन्हनि में जटाव नाहे हूंदो। न ॼाण केतिरा भेरा केतिरियूं रिपोर्टूं आयूं ऐं वियूं, पर न त कानून साज़ी थी सघी न वरी मज़हब तब्दीली बाबति का हुकूमत हिकमत अमली जोड़े सघी। हीअ अलमिया ॾींहों ॾींहुं वधंदा पिया वञनि। नाम्यारे शाइर हाजी साद लिखियो त मुस्लमान भैरो ॿेली असीं जे चवंदासीं तव्हीं चवंदा त हीउ लूसी लॾो आहे, पर हीअ जेका नई रिवायत सिंध में विझी रहिया आहियो उहा का सुठी न आहे। शहदादपुर जे स्कूलीअ ॿारनि खां वठी साकरे जी हिंदू नियाणियुनि ताईं ऐं उमरकोट जी मेघवाड़ नियाणी सनम ताईं उन्हनि खे पंहिंजे मज़हब छॾण जूं तरग़ीबूं ॾियण जो इल्ज़ाम उस्तादनि ते लॻो आहे। छा इहा का चङी रिवायत आहे त माण्हू अव्हां वटि पंहिंजा बचा तालीम लाइ छॾीनि या बि वरी उन्हनि ॿारनि खे पंहिंजे माइटनि जे मज़हबी वालदेन खे छॾे वञण जी तालीम ॾियो। अलाह खे मञो, सुभाणे उस्ताद जहिड़े पैगम्बरी पेशे ते केरु एतबार कंदो। माण्हुनि खे लकुम दीनकुम वलिय दीन जी तालीम ॾियो, माण्हुनि जा आंडा न छिनो। माण्हू अव्हां खे न पहुचंदा त रोई माठ करे वेंदा, पर ख़ुदा सभु ॾिसे पियो, उनजी लठ बे आवाज़ आहे। हज़रत उमर साईं लाइ चवंदा आहिनि त उहो एतिरो दहशत ऐं हशमत वारो हो जो जॾहिं हू मुस्लमान न थियो हो त मुस्लमान आज़ान बि न ॾेई सघंदा हुआ, पर संदसि भेण जॾहिं क़ुर जी तिलावत कई पए ऐं उन वक़्त जे मुस्लमान जो किरदारु क़ुर जी तालीम मुताबिक़ हो त हू बि मुस्लमान थी वियो ऐं पोइ नबी साईं पंहिंजे साथियुनि खे चयो त हाणे सरियाम बांग ॾियो ऐं निमाज़ पढ़ो जो उमिरि साईं इस्लाम क़बूले वरितो आहे। चवण जो मक़सदु त पंहिंजी ज़िंदगीअ ऐं अमलनि सां माण्हुनि खे मुतासिर करियो जो हूअ तव्हां ॾांहुं छिकिजी अचनि, उन्हनि में एतिरो शौर हुजे जो उहे बुरे भले जी परख रखी सघनि। तालीमी इदारा सभिनी शहरनि लाइ आहिनि, उते उन्हनि खे निसाबी तालीम ॾियो या अव्हां उन्हनि खे पंहिंजे वालदेन ऐं संदन मज़हब जे ख़िलाफ़ सबक़ ॾियो। अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। दुनिया तालीम जे शोबे में जेके तकड़ियूं तब्दीलियूं ऐं जिदतूं आणे रही आहे से सॼे तालीमी निज़ाम खे तब्दील करण लाइ काफ़ी आहिनि, पर उहे मुल्क जेके तालीम जे शोबे में संजीदा कोन आहिनि से हाणोकी दुनिया सां मुक़ाबिलो न करे सघंदा ऐं न ई उहे
उन जदीद टेक्नोलॉजी जो हिस्सो थी सघंदा जेका दुनिया खे तब्दील करे इनकलाब आणे रही आहे। पाकिस्तान में अॼु बि तालीम जो शोबो पुठिते पियल आहे। हिकु अहिड़ो शोबो जंहिं ते सभ खां वधीक सालियानो बजट ख़र्च थियणु घुरिजे, उन लाइ मामूली बजट रखी वेंदी आहे। सिंध हुकूमत माली साल 2025-26 लाइ तालीम जे शोबे लाइ कुल बजट 523.73 अरब रुपया तजवीज़ कई हुई, जॾहिं त मुल्की सतह ते लॻभॻि 2.60 लख ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि, यानी 3 मां 1 ॿार स्कूल खां ॿाहिरि आहे। उन खां सवाइ सिंध में हज़ारे स्कूल बंदि पियल आहिनि। के अहिड़ा स्कूल हलंदड़ आहिनि जिन में ॿारनि लाइ बुनियादी सहूलियतूं कोन आहिनि। उन्हनि वटि पीअण लाइ पाणी, वॉशरूम ऐं रांदियुनि जा मैदान कोन आहिनि, तंहिं करे उहे मुकमिल स्कूल नथा चई सघजनि। बनी आयल रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त सिंध में 70 लख ॿारड़ा स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि ऐं वधीक 100 डिजिटल स्कूलनि जो इफ़्तिताह कयो वियो आहे। नवां माइक्रो स्कूल क़ाइमु थींदा। 3000 ॿारनि खे 100 डिजिटल सिख्या ॾिनी वेंदी। कंहिं शोबे में जिद जो अचणु बहितर अमल आहे, उनखे कंहिं बि रीति रोकणु न घुरिजे ऐं न ई रोके सघिजे थो। पर छा असीं सिंध जे 70 लख ॿारनि खे स्कूलनि ताईं आणण में कामयाबु थींदासीं? उन्हनि स्कूलनि खे पहिरीं बहितर करण जी ज़रूरत आहे, जेके बुनियादी सहूलियतुनि खां महरूम लॻा पिया आहिनि, जिते ॿार झुरियल इमारतुनि में पढ़ी रहिया आहिनि ऐं उनजे ज़ख़्मी थियण जूं ख़बरूं रिपोर्ट थींदियूं रहंदियूं आहिनि, छाकाणि त उहे स्कूल ॿारनि लाइ महफ़ूज़ कोन आहिनि। उन सूरत हाल में जेकॾहिं असीं तालीम जे शोबे खे डिजिटलाइज़ करे रहिया आहियूं त उहो अमल फ़क़्ति कुझु ॿारनि लाइ हूंदो। स्कूलनि खे बहितर करणु तोड़े उन पढ़ाई लाइ बहितर माहौल जोड़णु अवरीन तरजीह हुजणु घुरिजे, छाकाणि त उनखां सवाइ ॿार उते पढ़ी नथा सघनि ऐं न ई उनजी ज़हनी वाध विज बहितर थी सघे थी। तंहिं करे डिजिटलाइज़ेशन जो अमल उन वक़्तु वधीक बहितर रहंदो जॾहिं असांजा स्कूल सभिनी बुनियादी सहूलियतुनि खां वाझियल न हुजनि। असीं सम्झूं था त सिंध जी तालीम तेसि ताईं उहो ओज नथी माणे सघे जेसिताईं हिकु ॿार बि स्कूल खां ॿाहिरि आहे। 70 लख ॿारनि जो अंगु हिकु वॾो अंगु आहे, जंहिं ते सभिनी खे ॻणती हुजणु घुरिजे। उनखां सवाइ ॿारनि जे माइटनि खे पिणु उन ते परेशान थियणु घुरिजे। सिंध में तालीमी एमरजेंसी जो बि को बहितर नतीजो साम्हूं न अची सघियो आहे। सिंध जी तालीम खे हिकु वक़्तु जदीद खां जदीद तर करण सां गॾु हर तालीमी इदारे जो इंफ्रास्ट्रक्चर बहितर ॿुधाइण जी ज़रूरत आहे त जीअं ॿार बिना ख़ौफ़ जे बहितर नमूने तालीम पिराए सघनि। ॿी सूरत में 70 लख स्कूलनि खां ॿाहिरि रहंदड़ ॿार अणपढ़िया रहिजी वेंदा ऐं उनजो मुस्तक़बिल बि उंदाहो हूंदो। मेरिट जी थींदड़ लताड़ ऐं PhD ऐं GST टेस्ट पास नौजवाननि जी जदोजहद जो दास्तान जे उनवान हेठि आफ़ताब आलिम महर लिखे थो। सिंध जे तालीमी निज़ाम में नौजवाननि जी महिनत सां हासिल कयल हक़नि खे नज़रअंदाज़ करण जो मामलो हिकु अहिड़ो तारीख़ी ऐं संगीन मसइलो बणिजी वियो आहे जेको 2021 खां वठी 2025 ताईं मुसलसल जारी आहे। 2021 में सिंध हुकूमत PhD ऐं GST जूं भर्तियूं IBA सखर खे ॾिनियूं ऐं IBA शफ़ाफ़ टेस्टूं कराए हज़ारे नौजवाननि खे 40+ मार्कनि सां पास करार ॾिनो, जेके मुकमिल तौरु मेरिट ते पास आहिनि। पर अफ़सोस जो अञा ताईं 8000 नौजवाननि खे नौकरियूं हासिल करण लाइ वेटिंग लिस्ट में रखियो वियो ऐं अञा ताईं कंहिं बि सरकारी पॉलिसी या अमल सां उन्हनि जे हक़नि खे बहाल न कयो वियो आहे। हज़ारे नौजवान जिन सिंध जे तालीम जे मुस्तक़बिल लाइ ज़िंदगी जो बहितरीनु हिसो वक़्फ़ु करे छॾियो, अॼु ताईं कराची प्रेस क्लब ते सरापा एहतिजाज बणियल आहिनि। उन्हनि खे अञा ताईं पंहिंजो आइनी ऐं क़ानूनी हक़ हासिल न थी सघियो आहे। सिंध में पहिरीं बि हज़ारे उस्ताद रिटायर थी चुका हुआ ऐं केतिरा स्कूल बंदि पिणु पियल हुआ। तंहिं हूंदे बि वेटिंग लिस्ट में शामिल उम्मीदवार नज़रअंदाज़ कया विया। नौजवाननि पंहिंजे इल्म ऐं महिनत सां टेस्ट पास कई, पर हुकूमत तरफ़ां का बि हक़ीक़ी अॻभराई साम्हूं न अची सघे। केतिरियूं ई प्रेस कॉन्फ्रेंसूं, सोशल मीडिया मुहिमूं, दरख़्वास्तूं ऐं एहतिजाज पिणु रिकॉर्ड कराया विया, पर 2022 ऐं 2023 दौरान बि स्कूल बंदि ऐं तालीम जी सूरत हाल में बहितरी न आई ऐं नौजवाननि जी मायूसी वधंदी वई। हज़ारे स्कूल वन टीचर स्कूल बणिजी विया। 70,000 ॿार तालीम खां महरूम रहिया।
पर तंहिं हूंदे बि मेरठ ते पास नौजवान रोज़गार खां महरूम रहिया। 2023 खां 2024 दौरान नौजवाननि हिकु ग़ैर मामूली एहतजाजी जदोजहद शुरू कई, जंहिंमें औरतूं ऐं मर्द उमेदवार सख़्तु गर्मी, सियारे, बरसाति ऐं रमज़ान जे महीननि में बि 151 ॾींहंनि खां वधीक मुसलसिल एहतजाज कंदा रहिया। कराची खां इस्लामाबाद ताईं पैदल मार्च कयो वियो, जेको सिंध जी तारीख़ में तालीमी तहरीकनि में सभ खां डिघो एहतजाज ऐं अहम सरगर्मी आहे। पर अफ़सोस जो उन्हनि पुरअमन एहतजाजनि खे पुलिस पारां केतिरनि हंधनि ते शीलिंग, लठबाज़ी ऐं गिरफ़्तारियुनि जो निशानो बणायो वियो। एतिरे क़दुरु जो औरत उमेदवारनि खे बि तशदुद जो निशानो बणायो वियो। जंहिं सुवाल उथारियो त छा हक़ घुरण ऐं पुरअमन एहतजाज करणु बग़ावत आहे? छा नौजवाननि जो हक़ आइनी तौरु महफ़ूज़ न आहे? छा हीअ जमहूरियत आहे या सियासी आमरियत? सिंध हाई कोर्ट में नौजवाननि पंहिंजी दांह पेश कई ऐं जस्टिस सलाउद्दीन पहवर वाज़े तौरु हुकुम जारी कयो त PST ऐं JST 40+ वेटिंग उमेदवारनि खे हंगामी बुनियादनि ते भर्ती कयो वञे। अदालती हुकुम साफ़ क़ानूनी ऐं हतमी हो, पर अफ़सोस जो सिंध हुकूमत उन अदालती हुकमनि ते बि अमल न कयो। काबीना 40+ वेटिंग उमेदवारनि खे ऑफर ऑर्डर जारी करण जी मंज़ूरी ॾेई चुकी हुई, पर उन बावजूदि अॼु बि 8,000 खां वधीक नौजवान दरबदर आहिनि। ऑफर ऑर्डर जारी न करणु हिकु वॾी इंतिज़ामी नाइंसाफ़ी ऐं नौजवाननि सां ज़ुल्म आहे। 2021 खां 2025 ताईं सॼी सिंध में शिकारपुर, खैरपुर, सखर, घोटकी, लाड़काणे, कंबर, शदादकोट ऐं हैदराबाद समेत केतिरनि ज़िलनि में एहतजाज, रैलियूं ऐं मुज़ाहिरा पिणु कया विया, पर उनजो को बि नोटिस न वरितो वियो। तालीम वारे वज़ीर सरदार शाह पंहिंजे तक खे हारडेरिया करार ॾेई 32 मार्कनि वारनि फेल उमेदवारनि खे हिकु ग्रीस मार्क ॾेई 33 ते पास कयो, जॾहिं त पासिंग मार्कूं 40 हुयूं, जंहिंसां 19,500 फेल उमेदवार भर्ती कया विया। पर सॼी सिंध जा 8,000+ मुकमल मेरिट ते पास 40 खां 50 मार्कूं हासिलु कंदड़ नौजवान मुकमल तौरु नज़रअंदाज़ कया विया। हीअ अमल मुकमिल तौरु सियासी, गैर क़ानूनी मेरिट जी लताड़ हो। STR पॉलिसी तहत पिणु हर ज़िले में भर्तियूं कयूं वियूं, पर ज़िले शिकारपुर में IBA वेटिंग उमेदवारनि खे नज़रअंदाज़ कयो वियो, जिते STR तहत हज़ारें जायूं ख़ाली पियल हुयूं ऐं उमेदवार तमामु घटि हुआ। नौजवाननि जी नफ़सियाती ऐं समाजी सूरतहाल पिणु इंतिहाई ख़तरनाक आहे। केतिरा ई डिप्रेशन ऐं नफ़सियाती दबाव जो शिकार आहिनि। कुझु उमेदवारनि ख़ुदकुशी करण जूं कोशिशूं कयूं। ख़ानदान मुआशी तंगदस्ती ऐं मायूसी सबबु टुटण लॻा। ज़िंदगी जा क़ीमती साल ज़ाया थी रहिया आहिनि। 70,000 ॿार अञा ताईं तालीम खां महरूम आहिनि, पर हुकूमत अञा ताईं के बि क़दम नथी खणे। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुकूमती क़ानून साज़ इदारनि समाज खे यादि ॾियारियूं था त इंसाफ़, शफ़ाफ़ियत ऐं नौजवाननि जे हक़नि खे बहाल करणु लाज़मी आहे ऐं नौजवाननि खे मेरिट ते नौकरियूं ॾिनियूं वञनि। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं आफ़ताब आलिम महर जो लिखियल लेख। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में अव्हां सां मुखातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हां ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमुल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था ही सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अव्हां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। असांजा प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो। उन सां गॾोगॾु असांजे YouTube चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो ऐं जेकॾहिं असांजी नशरियात लाइव ॿुधणु चाहियो था त पंहिंजे मोबाइल फ़ोन जे प्ले स्टोर में वञी सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। प्रोग्राम सोच वीचार में हाणे तारीख़ जा वर्क वरायूं था ऐं नूर अहमद सिंधी जो लिखियल लेख अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था, जंहिंजो उनवान आहे त जाम साकी बग़ावत केस में हज़रत साईं मोहम्मद शाह अमरोटी जूं शाहिदियूं। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे अॻवान जाम साकी खे 1977 में गिरफ़्तार कयो वियो।
1980 में खेसि सेंट्रल जेल कराची में आंदो वियो ऐं कुझु अरसे खां पोइ उते ई मथसि मिलिट्री ट्रायल शुरू कयो वियो, जेको शायदि 83 ताईं जारी रहियो। मुल्क ऐं अवाम सां गद्दारी जे केस में मूंखे मौक़ो ॾिनो वियो त तूं पंहिंजी सफ़ाई जा गवाह पेश कर। जाम साकी जेके नाला पेश कया उन्हनि में सिंध जो नामियारो मुजाहिद अॻवान मौलाना सैयद मोहम्मद शाह अमरोटी बि शामिल हो। साईं अमरोटी साहिब जिन JUI सिंध जा अमीर हुआ ऐं ज़ियाई मार्शल जे ख़िलाफ़ MRD जे ठहण खां वठी उन जे मुकमिल तहरीक में सरवाणी वारो किरदारु अदा करे रहिया हुआ। मां 81 ऐं 82 में कराची यूनिवर्सिटी जो शागिर्दु हुयसि ऐं GTI सिंध जो सेक्रेटरी इतलात हुयसि। यूनिवर्सिटी खां पोइ साईं अमरोटी जिन सां हकीम जमालुद्दीन जे PIB कॉलोनी वारी जाइ ते हाज़िरी हूंदी हुई, हज़रत साईं जिन खे मिलिट्री कोर्ट मां हाज़िरी जो लेटर जारी थियो त साईं जिन सभ खां अवल उन जी JUI सिंध जे सेक्रेटरी कारी शेर अफ़ज़ल हकीम जमालुद्दीन ऐं मूंसां मुशावरत कई। साईं जिन कम्युनिस्ट पार्टीअ जे अॻुवान ते रियासत जे पारां लॻायल इल्ज़ामनि ते सफ़ाई पेश करण लाइ बिल्कुलु क्लियर हुआ। पाण सॼी जवानी सिंध हारी तहरीक मज़लूमनि जे लाइ जोहद ऐं मदद में गुज़ारी हुआ। खेनि ख़बर हुई त असांजी सिंध जा केतिरा ई आलिम जहिड़ोकि मौलाना कामरेड अब्दुल कादिर खोखर, मौलाना अब्दुल हक रब्बानी, मौलाना कामरेड नज़ीर हुसैन जतोई, मौलाना कामरेड अज़ीज़ुल्लाह जरवार शदाद कोटी, कामरेड अब्दुल कादिर इंठड़ ख़ुदि जवानी में पाण साईं अमरोटी जिन हारी हक़दार तहरीक ख़ैरपुर डिवीज़न जा वॾो अरसो सदर रहिया ऐं ॿिया केतिरा ई आलम सिंध में हारियुनि ऐं पोरित तहरीकनि ज़रिए सोशलिस्ट तहरीकनि जो हिसो रहिया हुआ। उन करे हिकु कम्युनिस्ट अॻुवान जी सफ़ाई वारे शाहिद तौरु पेश थियण जी तयारी कयां। साईं मुसलसल 3 महीननि ताईं केतिरियूं ई हाज़िरियूं भरियूं ऐं साईं जिन उन्हनि हाज़िरियुनि जे सवाल जवाब खां मोटी शेर अफ़ज़ल ऐं मूंसां उनजो सरबस्तो अहवाल कंदा हुआ। साईं जिन ॿुधायो हो त फ़ौजी ऑफिसर सभ खां पहिरियां सवाल कयो त जाम साकी हिकु कम्युनिस्ट अॻुवान आहे ऐं हुन अव्हांखे शाहिद तौरु पेश करायो आहे या अव्हां जी ख़्वाहिश ते हुन नालो ॾिनो आहे। साईं जिन खे स्वराणियो त हू कम्युनिस्ट अॻुवान आहे, इहा सॼी दुनिया खे ख़बर आहे। सॼी दुनिया जा कम्युनिस्ट अॻुवान पंहिंजे मुल्कनि जे मज़लूम हारियुनि ऐं पोरितनि जे हक़नि लाइ इनक़लाबी जदोजहद कनि था। जेको माण्हू बि ख़ल्क़े ख़ुदा जो ओनो रखे थो, असांजे मथां फ़र्ज़ु आहे त असां उनजो ओनो रखूं। उन करे जॾहिं हुन मूंखे सफ़ाई जो शाहिद बणायो आहे त मां इहो आला इंसानी फ़र्ज़ु सम्झी इन कोर्ट में पेश थियो आहियां। फ़ौजी ऑफिसर चयो त कम्युनिस्ट तहरीक हिन मुल्क जी नज़रियाती बुनियादनि जे ख़िलाफ़ आहे, अव्हां उनजो दिफ़ा कीअं कंदो? साईं जिन वराणिस त कम्युनिज़म इक़्तिसादी तौरु तरीक़नि जो हिकु आलमी नज़रियो आहे। नज़रिया अवाम में लहंदा आहिनि ऐं उहो अवाम खे ई हक़ हासिलु आहे त उहे कंहिं नज़रिए खे पसंदि कनि या रद्द कनि। नज़रियनि खे पसंदि या नापसंदि जो हक़ अवाम खां खसणु उहो अमल बि हिन मुल्क जे नज़रियाती बुनियादनि जे ख़िलाफ़ु आहे। हीउ मुल्क जंग सां फ़तह थियलु नाहे पर जमहूरी तरीक़नि जे वोट राय ऐं रेफरेंडम सां ठहियलु मुल्क आहे। सो हिते जमहूरी तरीक़नि खे हलणु ॾिबो त माण्हू पाण फ़ैसिलो करे सही राय क़ाइमु कंदा त छा मुल्क जे नज़रियाती बुनियादनि जे मुताबिक़ आहे ऐं छा नज़रियाती बुनियादनि जे ख़िलाफ़ु आहे। मां जाम साकी खे सुञाणां थो। हू थर जो हिकु ग़रीब सियासी वर्कर महिनत करे उन मनसब ते पहुतो आहे। असां सिंधी माण्हू माहिरनि खां इंसान दोस्ती जा दुका पी वॾा थींदा आहियूं ऐं थरी माण्हू इंसान दोस्ती ते छा उनजी जानवर दोस्ती बि अजब में विझंदड़ हूंदी आहे। जाम साकी शख़्सी तरह ज़ुल्म ऐं ज़ालमनि जे ख़िलाफ़ु थी सघे थो पर हूअ हिन मुल्क जो दुश्मन थी नथो सघे। साईं अमरोटी साहिब जिन जो बयानु अधु कलाक ऐं कॾहिं अञा बि डिघो हलंदो हो ऐं साईं सैर हासिल गुफ़्तगू फरमाईंदा हुआ। जेकॾहिं हुन ज़माने में कोशिशूं कजनि हा त उतां कोर्ट जा उहे ऑफिशियल रिकॉर्ड वठी मौलाना अबुल कलाम आज़ाद जे कोर्ट बयाननि वांगुरु कोल फ़ैसिल थी छपजनि हा, पर अफ़सोस जो ईअं थी न सघियो। गोरनि अंग्रेज़नि में एतिरी फज़ीलत हुई जो उन्हनि कोर्ट रिकॉर्ड पाण महफ़ूज़ रखिया, पर हितां वारा कारा अंग्रेज़ अहिड़ो रिकॉर्ड बि माण्हू ताईं पहुचणु न ॾींदा आहिनि। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नूर अहमद सिंधी जो लिखियलु ख़ूबसूरत लेख।
अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। प्रोग्राम सोच वीचार में हाणे शामिल करियूं था अदबी दुनिया जा अहवाल। बज़्म रूह रिहाण पारां नामवर शाइर अदीब ऐं ॿोली जे ॼाणू शफ़ीक़ उस्ताद साईं हीमन चंदाणी सां मोहबती महफ़िल मचाई वई। उन मौक़े ते सालगिरह जो केक पिणु काटियो वियो। हीमन चंदाणी खे गुलदस्ता किताब तोहफ़े में ॾिना विया ऐं अजरकूं पिणु ओढायूं वियूं। प्रोग्राम में नामवर अदीब हेमन चंदाणी बज़्म रूह रिहाण जा थोरा मञींदे चयो त अदब ॿोली ऐं इल्म जी ख़िदमत कंदे सॼी जमार गुज़री वई। शाइरी मुंहिंजे ख़्वाबनि जी दुनिया आहे। ॿारनि खे औलाद वांगुरु पढ़ाइण जी मूं कोशिशि कई। मूं सॼी सिंध में मान ऐं मर्तबो माणियो। हुन वधीक चयो त समाज में सचाई माण्हू पाण ई पैदा करे सघे थो जेकॾहिं इरादा अटल आहिनि। असांजी कोशिशि आहे त इल्म अदब जी ॿारियल मशल खे किरण न ॾियूं। नामियारे अदीब फ़हीम नूनारी चयो त हीमन चंदाणी अदब ॿोली ऐं तारीख़ सां दिलचस्पी रखंदड़ हिकु निरालो किरदारु आहे जो हैदराबाद में साणस मोहबतूं वंडण जे लाइ असीं गॾु थिया आहियूं। मौक़े कई अदीब मोहम्मद ख़ान जरवार चयो त हीमन चंदाणी समाज जो मुस्बत किरदारु आहे। खेसि भेटा ॾियणु हिकु सुठी रिवायत आहे। शाइर अदीब सतार सरोही चयो त सिंध खे तब्दील करण में साईं हीमन चंदाणी जहिड़नि शफ़ीक़ उस्तादनि जो किरदारु आहे। अदीब ऐं तालीमी माहिर इदरीस जतोई चयो त हीमन चंदाणी सिंधी लुग़त ते कमु करे त ॿोली जो ख़ज़ानो मिली सघे थो। लेखक ऐं अदीब हुसैन सारंग चयो त हीमन चंदाणी हिकु महिमान नवाज़ मानाइतो माण्हू आहे जो थर में हुन जो हर अदीब जे लाइ दर खुलियलु आहे। उन मौक़े ते जुमन अंसारी अख उल्टी धार किताब ते लिखियल इब्यास पढ़ियो। दरिया ख़ान पीरज़ादे हीमन चंदाणी ते मुख़्तसर मज़मून पढ़ियो। गरजाणी में सलीम चन्ना अब्द मंगसी भीमराज बख्ताणी डॉक्टर अशोक ॾेवाणी एडी काबूरे नरसूमल ऐं ॿियनि पिणु वीचार वंडिया। जॾहिं त गरजाणी में रांजींदाणी ऐं अयूब इनकलाबी गीत ॻाया। सिंधी अदबी संगत सिंध जी कारोबारी कमेटीअ जो इजलास। सिंधी अदबी संगत सिंध जी मरकज़ी चूंड 8 फरवरी 2026 ते कराइण जो ऐलान। सिंधी अदबी संगत जी मरकज़ी कारोबारी कमेटी जो इजलास सिंधी अदबी संगत ज़िले सखर जे राबता सेक्रेटरी फ़कीर परेल दायो जी सदारत हेठि थी गुज़रियो। इजलास में इतफ़ाक़ राय सां फ़ैसिलो कयो वियो त इलेक्शन कमेटी जो चेयरमैन ॾाॾो सलमान ॾाहिरी, सेक्रेटरी अनवर सागर कांदड़ो ऐं मेंबर अनु सोलंगी हूंदा जिन खे पोलिंग वधाइण समेत मुख़्तलिफ़ आइनी इख़्तियारनि ॾियण जी मंज़ूरी ॾिनी वई। उन मौक़े ते संगत पब्लिकेशन जे नए शाया थियल मैगज़ीन जी महूरत कई वई। इजलास में संघ जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल नूर चाकराणी, जॉइंट सेक्रेटरीन एहसास मीरल, ख़ालदा मुनीर, शबीर सियाल, अयाज़ लतीफ़ दायो ऐं प्रेस तर्जमान मीर हसन मरी खां सवाइ अॻूण सेक्रेटरीन ताज जोयो, डॉक्टर मुश्ताक फुल, अहमद सोलंगी सुमेत मुख़्तलिफ़ ज़िलनि जे राबता सेक्रेटरीन, शाखनि जे सेक्रेटरीन ऐं काउंसलरनि वॾे अंग में शिरकत कई। इजलास में गैर सरगर्म शाखनि जे इलाहाक़ खे मुअतल कयो वियो जॾहिं त कुझु शाखनि खे पका इलाहाक़ ॾियण जो पिणु फ़ैसिलो कयो वियो। इजलास में सालियानी कारकर्दगी रिपोर्ट पेश कंदे सिंधी अदबी संगत जे सेक्रेटरी जनरल नूर चाकराणी चयो त सिंध हिन वक़्तु तारीख़ जी बदतरीन हुक्मरानी ऐं अलमियुनि मां गुज़री रही आहे। जागीरदारी समाज बदतरीन रियासती पॉलिसियुनि सिंध जे वजूद खे चोतरफ़ ख़तरनि में घेरे छॾियो आहे जंहिं करे सिंध में घणतरफ़ी पुरअमन जदोजहद जी ज़रूरत आहे। सिंध जे बाशऊर सियासी जमायतनि क़ौम परस्त धुरियुनि ऐं सिविल सोसाइटी सां गॾु सिंध जे लेखकनि, दानिशवरनि ऐं फ़िक्री रस्ते ते हलंदड़ माण्हुनि मथां अहम ज़िम्मेवारी आइद थिए थी त वन यूनिट जे ख़िलाफ़ु हलायल सिंध जी अज़ीम जदोजहद वांगुरु साॻी तरह सभई धुरियूं गॾिजी सिंध जे वजूद जो तहफ़ुज़ कनि। जेकॾहिं असां पंहिंजी धरती जी हिफ़ाज़त न कई त असांजो फ़िक्र सियासी, समाजी ऐं अदबी शऊर कंहिं कम जो न आहे। हुन चयो त असांजी संगत जी बाडी पंहिंजो मुदो पूरो करे रही आहे पर असांखे फ़ख़ुरु आहे त असां पंहिंजे अरसे में सिंध जे वजूद ख़िलाफ़ु थींदड़ हर साज़िश खे नाकाम करण लाइ पंहिंजे हिसे जो भरपूर किरदारु अदा कयो। जेसिताईं असांजी सिसी में साह आहे सिंध जी अज़मत जे लाइ हर मुहाज़ ते जंग कंदा रहंदासीं।
उन मौक़े ते फ़क़ीर परेल दायो सदारती तक़रीर कंदे चयो त हिन वक़्तु असांजी धरती जनरल ज़िया ऐं मुशरफ जे दौर खां बि वधीक तकलीफ़ूं भोॻे रही आहे। तंहिं करे सिंधो कलमकार माज़ी वांगुरु पंहिंजी धरती ॿोली वसीलनि ऐं बका जे लाइ पंहिंजी जदोजहद खे जारी रखंदो। हुन चयो त फ़ख़्रु जोॻो अमल आहे त संगत जी मरकज़ी बाडी सिंधु समेत सिंध जे वसीलनि कारूंझर किनारनि जी साज़िश ख़िलाफ़ वक़्ताइतो ऐं अमली तहरुक वरितो ऐं क़यादत सदाईं चिटो मौक़िफ़ रखियो। इजलास खां अॻु जोहर बिरोही मौलवी हफ़ीज़ चन्ना साहिल पीरज़ादे जी अमड़ मुख़्तियार मलक जी भेण नामियारे लेखक कादर बख़्श तालिबाणी ऐं ॿियनि जे विछोड़े ते 1 मिंट जी ख़ामोशी पिणु इख़्तियार कई वई। इजलास में आज़म भट्टी करारदादूं पेश कंदे मुतालबो कयो त 27वीं तरमीम खे फ़ौरी तौर ते ख़तमु कयो वञे, सिंध जे वजूद ख़िलाफ़ थींदड़ साज़िशूं बंदि कयूं वञनि, कलम 144 जो रहज़न कलम ख़तमु कयो वञे, अमन अमान जी बदतरीन हालतुनि ते कंट्रोल करे क़बाइली झेड़ा ख़तमु कराया वञनि। जॾहिं त उन मौक़े ते ख़िताब कंदे सिंधी अदबी संघ जे मरकज़ी सेक्रेटरी नूर चाकराणी ऐं फ़क़ीर परेल दाए चयो त मुआशी मामलों जो सवाल आहे, ही जागीरी इस्तिहसाब ऐं क़ौमी वजूद जो वॾो सवाल आहे। सिंध जी समाज ते सदियूं पुराणो जागीरदाराणो ढांचो अञा ताईं मुसलत आहे, जेको जदीद नाला, जदीद चेहरा ऐं जदीद पॉलिसियूं वटि अॼु सिंध जे ज़मीन वसीलनि माण्हुनि ऐं शौक़ खे ग़ुलाम रखणु चाहे थो। हिकु अदीब जी हैसियत सां असांजो मौक़िफ़ चिटो ऐं वाज़े आहे। जागीरी वाक़ियात सिंध जे समाजी बर्बादी जो बुनियादी कारण आहे। जेसीं ही ढांचो न टुटंदो त सिंधी समाज जागीरी वाक़ियात जे ग़ुलामी में रहंदो ऐं सिंधी हारी बाइज़त ज़िंदगी न गुज़ारे सघंदो। सिंध जो क़ौमी सवाल कंहिं बि सूरत में किताबी बहस या सियासी या अदबी तकरार न आहे। क़ौमी सवाल माण्हुनि जी सुञाणप, वसीलनि, ॿोली, वजूद ऐं इक़्तिदार ते सिधी यलगार जो सवाल आहे। सिंधु दरिया, कारूंझर, ॿेला, पाणी, ज़मीनूं, ॿोली इहे रुॻो वसीला या अलामतूं न आहिनि, बल्कि सिंध जी तारीख़ी वजूद जी ज़मानत आहिनि। उन्हनि ते थींदड़ हर वार क़ौमी हमिलो आहे। इस्तिसाली तबक़ा, बोर्डवा सियासत, इंतज़ामी नाइंसाफ़ियूं ऐं रियासती कोताहियूं सिंध जी शनाख़्त खे कमज़ोर करण लाइ हिक ई मनसूबाबंदी जा मुख़्तलिफ़ हिसा आहिनि। सिंधियती संगत जी तारीख़ आहे। संगत कॾहिं बि ज़ुल्म, इस्तिसाल ऐं क़ौमी हक़ तलफ़ी खे ख़ामोश न बीठी आहे न बीहंदी। जेकी क़ुवतूं सिंध जे वहदत, वसीलनि, इंसान, ॿोली ऐं शऊर मथां वार कंदियूं, संगत उन्हनि जे साम्हूं फ़िक्री, अदबी ऐं अवामी नोर में बणिजी बीहंदी। सिंध जो क़ौमी मसइलो हल करण लाइ ज़रूरी आहे त जागीरी ढांचे सां फ़िक्री ऐं तंज़ीमी मज़ामत कई वञे, सिंधी ॿोली ऐं सक़ाफ़त लाइ इदारा मज़बूत कया वञनि, वसीलनि जी मालिकी जो उसूल गैर मशरूत बुनियादनि ते तस्लीम करायो वञे ऐं सिंधियुनि जी सियासी नुमाइंदगी खे हक़ीक़ी माना में तयारी कई वञे। असां अदीब, शाइर ऐं फ़िक्र पैदा करण माण्हू आहियूं। असांखे हारी पोयत माण्हुनि सां बीहणो आहे, न ई हुकुमराननि सां पंहिंजी वफ़ादारी निभाइणी आहे। सिंध जो क़ौमी सवाल असांजो अदबी फ़र्ज़ु आहे ऐं जागीरी इस्तिसाल ख़िलाफ़ जदोजहद असांजी इंसानी ज़िम्मेवारी आहे। मुंहिंजा दोस्तो, अॼु आऊं अव्हां जे आॾो असांजी चूंडियल पार्टी जी आख़िरी कारोबारी कमेटी जे इजलास में रिपोर्ट पेश कंदे ख़ुशी महसूस करे रहियो आहियां ऐं फ़ख़्रु थो महसूस करियां त मूंखे सिंध जे इंतिहाई पढ़ियल, बाशऊर ऐं अज़ीम तारीख़ रखंदड़ तंज़ीम जी क़यादत करण जो मौक़ो मिलियो। अॼु जे इजलास में रिपोर्ट पेश करण वक़्तु मूं शेख हयात जे नज़म जी मुनक़रिफ़ कई हुई जो असां बहसियत अदीब, कलमकार ऐं शाइर पंहिंजी सिंध जे माण्हुनि खां धार थी बीह नथा सघूं। अॼु सिंध जे शहरनि ऐं ॿाहिराणनि मां अमुल मोकिलायो वियो आहे। सिंध जे हर नंढे वॾे इदारे ते ब्यूरोक्रेसी ज़ोर ॼाण मिलियल आहे। सिंध जे समाजी ऐं मुआशी ज़िंदगी खे खोखलो कयो आहे। सिंध में न मासूम ॿारड़ा महफ़ूज़ आहिनि, न ई औरतूं। अॼु बि औरत कारी कई वञे थी, मारी वञे थी। सिंध जे कुंड कोच मां उस्तादनि ते पुलिस जी वैशाणे तशदुद सबबि मौत जूं ख़बरूं अची रहियूं आहिनि। क़बीलाई भिड़नि सबबि सिंध अञा ताईं जागीरी वाक़ियात जे मुकमिल ग़ुलामी में आहे। अहिड़ी सूरत में सिंधी अदीब जो किरदारु छा हुजे, चाहे वन यूनिटी तहरीक हुजे, ॿोली लाइ हलायल तहरीक हुजे, थी सघे थो अदबी तहरीकूं जागीरी वाक़ियात ख़िलाफ़ हुजनि या सिंधी शहरनि में
सिंधी माण्हुनि जी ओपराइट खे ख़तमु करण लाइ जदोजहद हुजे। सिंधी अदीबनि हमेशह बड़ो किरदारु अदा कयो आहे। पर अॼु सवाल आहे छा असांजो अदब सिंध जे मुग़ल तबक़ाती ज़ुल्मनि, जागीरी बाक़ियात जे वहशाणी रविश, समाजी बरबरती निंदा अञा करे थो या न? असांखे हीउ सवाल सिंधियत जी संगत जी तहरीक जे ज़रिए पाण खां ज़रूरु पुछणो आहे। पर अफ़सोस जो असां पंहिंजे पेट जे इशू में एतिरा उलझी पिया आहियूं जो सिंध ॾांहुं मुड़ी ॾिसणु विसारे वेठा आहियूं। सिंध जो कारूंजर, सिंध जो वजूद, सिंध जी वहदत, सिंध जो दरिया ख़तरे में आहिनि। मूंखे फ़ख़ुरु आहे त असांजे ॿिनि सालनि जे दौर में सिंध जे वजूद ऐं सिंध जे वसीलनि खां वधायल हर बार गजल तौरु जवाबु ॾिनो आहे। ख़ासि तौरु सिंध दरिया ऐं कारूंजर जे मामलनि ते सिंधियत जी संगत जो किरदारु निहायत फ़ख़ुरु जोॻो रहियो ऐं तारीख़ में यादि रखणु जहिड़ो आहे। विचन में कान फ़र्क़ु रुक बांधी रात में सिंधियत भी संगत जो मरकज़ी सेक्रेटरी जनरल समेत मरकज़ी सेक्रेटरी जनरल साईं नूर चाकराणी साहब, एहसास मीरल साहब, अदी आगा हयाम लतीफ़ शबीर साहब ऐं मीरसन बरी समेत पिंडाल में मौजूद शाखुनि जा सेक्रेटरी, अस्सलाम वालेकुम। जी लतीफ़ जी बोली ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त अॼोको इजलास जंहिंमें मूंखे सदारत जे एज़ार सां नवाज़ियो वियो त उहो इजलास अॼु ॾाढो ख़ुशसलूकी सां, प्यार मोहबत सां जेके बि फ़ैसिला थिया आहिनि सभिनी गॾिजी करे सीनियर असांजा जेके मरकज़ी माज़ी में सरवार रहिया, सेक्रेटरी जनरल रहिया, उन्हनि तोड़े शाखुनि जे सेक्रेटरी मुतफ़क़ थी फ़ैसिला कया ऐं इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि इन करे बि आहे त सिंध जेका इंतिहाई ॾुखियुनि हालतुनि मां गुज़री रही आहे, असां त इहो सम्झूं था त ज़िया ऐं मुशरफ खां वधीक असांजे देश, धरती, क़ौम, असांजे वसीलनि जे लाइ हीउ दौर ख़तरनाक साबित थियो आहे। इन दौर में असांखे इन तरह ई हिक ॿिए सां हमआहंगी गॾिजी जेके बि सिंध खे, असांजे देश, धरती खे दरपेश ख़तरा उन्हनि खे मुंहुं ॾियणो आहे जीअं माज़ीअ में असांजे राइटर, अदीब, शाइर, तख़लीकार किरदारु अदा कयो आहे। ही असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं अदबी दुनिया जा अहवाल। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त इन साॻी दुआ सां। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।